असां सिंध जो नाले वारो अदाकार खादिम खोखर उर्फ खूनी माण्हू जेको पथ दुनिया में एतिरी कुतर कई आहे सम्झ में नथी अचे त इहा कुतर कंदो कान्हे। ॿियो बेगो खेरा जो सताई ॾाढो खेरा हुनखे कुटियो आहे हर ड्रामे में, उहो बि असां मौजूदु आहे ऐं इंशाअल्लाह। ॿियो ताहिर मौलाई असांजो ॿाहिरो अदाकार आहे कंडियारे जो, उनजे लाइ ज़ोरदार ताड़ी ऐं खुलिया पैसा। असां चवंदा आहियूं त बैंक हिकिड़ी बैंक ते वञिणो पवंदो आहे, हिकिड़ी बैंक हिते वेठी हूंदी आहे ऐं पैसा जेके खुलिया जेके खपनि त हिते ई थी वेंदा ऐं ॿाहिरि को मथे न अचे ऐं स्टेज जो इंचार्ज जे वेठो अथव सभु भला हण खोल ज़ोरदार ताड़ी। ओके अब आप करी ना भाई कुर्सी था वॾो बात खणी खुदा जो तव्हांखे हाणे असां खिलाईंदासीं असांजी सिंध जो तमामु बहितरीनु मज़ाया अदाकार बेगो, उन खां पोइ खोड़ सारा ॿिया मुख़्तलिफ़ करेक्टर कया आहिनि बेगे। असां हिकिड़ी आइटम कयूं था जेको जंहिंमें खिल बि आहे, हिन में थोड़ो सबक भी है त जॾहिं असां ग़रीब आवाम खे वोट ॾियूं था उनखां पोइ असांजो कहिड़ो अक्षर आहे, उनमें हिकिड़ी तनक़ीद भरा इस्लाह आहे जेका तव्हांखे सिर्फ़ु खिलाइण जे लाइ आहे। जेके दोस्त वेठा आहिनि सिर्फ़ु उन मां खिल जो मज़ो वठिजे त मुंहिंजे ख़्याल में तमामु बहितर थींदो। हिकिड़ी ताड़ी वॼाए त तव्हांखे मां ठाकुर ॾेखारियां, ताड़ी वॼाए नाराए हैदरी। दोस्तों अज़ीज़ो अस्सलाम वालेकुम। दोस्तों जी तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे वोट ॾिना ऐं इहा ॿी